बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। जंहिंसां बि मिलो त शिकायत, जंहिं बि माण्हू सां तव्हां वेहंदव कचहरी कंदव त कंहिंजी न कंहिंजी दवा हूंदी, कंहिंजी न कंहिंजी शिकायत हूंदी। अलाए छो इंसान जी नफ़्सियात थी वई आहे शिकायत करणु, दावूं करणु, इवन तुहमतूं हणणु, इल्ज़ाम हणणु। ऐं शिकायत जो असुलु कारण इहो हूंदो आहे कॾहिं कॾहिं असां जंहिं माण्हू में तवको रखंदा आहियूं या उमेदु रखंदा आहियूं ऐं हक़ीक़त में कुझु ॿियो कुझु हूंदो आहे, उनखे शिकायत चइबो आहे। शिकायत लाइ त केतिरा ई बहाना माण्हू खे खपंदा आहिनि। बहानो शिकायत जो बहितरीनु ज़रियो हूंदो आहे। जॾहिं तव्हां कंहिं माण्हू खे को कमु चवंदव ऐं हू कमु न करे सघंदो, उहो शिकायत कंदो। हू तव्हां ते इल्ज़ाम हणंदो, हू तव्हां ते अहिड़ियूं ॻाल्हियूं बि ॿुधाईंदो जेके उते ठहकंदड़ बि न हूंदियूं ऐं मुखालिफ़ बि हूंदियूं आहिनि। तव्हां आमतौर ते ॾिठो हूंदो त असां शिकायती माण्हू खां अक्सर करे बेज़ार हूंदा आहियूं, तंग थी पवंदा आहियूं, छो जो बार बार उहा साॻी शिकायत, बार बार साॻी ॻाल्हि कंदो पियो ऐं उहा शिकायत माण्हूअ खे ॾाढो कंफ्यूज़ बि कंदी आहे ऐं परेशान बि कंदी आहे। पोइ हाणे छा कजे त शिकायत खे कीअं ख़तमु कजे? शिकायत ख़तमु करण जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त असांखे कंहिं ॿिए मां तवको न करणु घुरिजे, हिकु शइ। नंबर ॿी ॻाल्हि, जेकॾहिं असां पंहिंजी उमेद कंहिं ॿिए ताईं वाबस्ता कंदा आहियूं या ॿिए ॾांहुं मुंतक़िल कंदा आहियूं ऐं उहा पूरी न थींदी आहे त असां शिकायत कंदा आहियूं। जॾहिं असां कंहिं बि माण्हू खे को कमु चवंदा आहियूं ऐं उहो पूरो न थींदो आहे त असां शिकायत कंदा आहियूं। जेके जेतिरा बुज़दिल हूंदा आहिनि उहे ओतिरो वधीक शिकायत कंदा आहिनि। ऐं शिकायत आमतौर ते हिकिड़ो हिसो बि हूंदो आहे मुनाफ़िक़ माण्हूअ जो। तव्हांखे त मां अॻु में बि ॾसी आयोसि त मुनाफ़िक़ चइबो ई उन खे आहे जेको पाण खां वधीक ताक़तवर खे जी सर जी साईं जी ईअं चवंदो अचे ऐं पाण खां हीणे जे लाइ ॾाढो थी वञे, हुन सां विढ़े, हुन ते हमिलो करे, हुन ते अटैक करे ऐं पंहिंजे बराबरि वारे माण्हू सां सियासत करे, हुनजा पेर खिसकाए, हुनखे नाकाम करण जी कोशिशि करे, उहो ई मुनाफ़िक़ आहे। अहिड़ा माण्हू अक्सर असांजी दुनिया में मिलंदा आहिनि पिया। तव्हां ग़लती न कयो, तव्हां थोरो रुॻो कामयाबु थियण जी कोशिशि कयो या अॻिते वधण जी कोशिशि कयो, अहिड़ा माण्हू तव्हांखे मिली वेंदा जेके जेसिताईं तव्हां उन्हनि सां गॾु हूंदो तेसिताईं तव्हां सां गॾु हूंदा, पर जेकॾहिं तव्हां उन्हनि खां परे थी वेंदो त हू तव्हांजा पेर खणंदा। जेकॾहिं को माण्हुनि जे मुंहं ते तव्हांखे घटि वधि ॻाल्हाए पर अकेलाईअ में वरी मिठड़ो ऐं मुआज़रत करे वेठो, उहो माण्हू तव्हांजी इज़त ते हमिलो करण वारो हूंदो आहे। उन माण्हू खां लड़ाए, उन माण्हू खां डिॼो, उन खां परे थियो, छो जो हू तव्हांखे माण्हुनि जे मुंहं ते, अवाम जे मुंहं ते, दोस्तनि जे मुंहं ते ख्वार कंदो आहे, पर पंहिंजे मुंहुं जॾहिं तव्हां हुन सां मिलंदा आहियो त हुन सां मुआज़रत कंदो आहे। पर हक़ीक़त में हुजणु ईअं घुरिजे त हू तव्हांखे हिदायत पंहिंजे मुंहुं करे, तव्हांजी ग़लती तव्हांखे पंहिंजे मुंहुं ॿुधाए, तव्हांखे सम्झाए ऐं तव्हांखे अॻिते वधाइण जी कोशिशि करे ऐं माण्हुनि जे मुंहं ते तव्हांजी तारीफ़ करे। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो हमेशह चए पियो त असांजी फैमिलीअ सां यानी हुनजो वाइफ सां या हस्बैंड जो पाण में इख़्तिलाफ़ु रहंदो आहे। त मूं हुनखे हिकिड़ी मुस्कुराए ॻाल्हि चई हुई त जॾहिं बि तव्हां पंहिंजी वाइफ खे चयो त जॾहिं बि तव्हां न हुजो ऐं हू किन बि औरतुनि सां वेहे थी या ॿी जॻह ते आहे, पंहिंजे रिलेटिव सां वेहे थी, त तव्हांजी तारीफ़ करे, तव्हांजी नेकी करे। ऐं जॾहिं तव्हां मौजूदु आहियो ऐं तव्हांजा रिलेटिव बि उते मौजूदु आहिनि, तव्हां सां अदब ऐं एतिराम सां ॻाल्हाए, बाक़ी जेके तव्हांजा मसइला आहिनि उहे तव्हां कमरे ताईं रखंदव, उते ई तव्हांजा झेड़ा झगड़ा महदूद रहंदा पिया, तव्हांजी इज़्ज़त जी ज़िंदगी बहितरु गुज़रंदी पई। हुनखे उहा ॻाल्हि वणी ऐं मूं चयो त शिकायत न कयो जेतिरो थी सघेव, छो जो मोमिन कॾहिं बि शिकायत न आहे कंदो। शिकायत नाशुक्रीअ जो दरवाज़ो आहे। शिकायत उमेद खे ख़तमु करण जो ज़रियो आहे। तव्हां पंहिंजो पाण खे उन्हनि माण्हुनि में शामिलु कयो जेके शिकायत न कंदा आहिनि। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।